नाज़े चंबड़ तालुके भरपासे जे इलाइक़नि में कोहीड़े ऐं थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। रोडनि ते अधे निगाह घटिजण करे ट्रैफ़िक जी रवानी घटिजी वई आहे। वधीक अपडेट मालूम कंदो अशरफ मंगरियो खां। जी अशरफ, छा वधीक अपडेट आहे हिन हवाले सां? जी प्रिया, बिल्कुल पाई नाज़रीन के ॿुधाइण चंबड़ तालुके ऐं भरपासे में थधि में इज़ाफ़ो ऐं काफ़ी जगह ते कोहीड़ो पवण करे रोडनि तां ट्रैफ़िक जेका आहे उहा बि न हुजण जे बराबरि आहे। थधि में इज़ाफ़े खां पोइ ऑफिस ऐं स्कूलनि लाइ वेंदड़ ॿार जेके सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा, हाज़िरी में बि घटिताई। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाइण लाइ त थधि पवण सबबि चौपाई महल में बीमारी जेका आहे उहा पखिड़िजी वई आहे, जंहिंमें ॿाकरो महल बि मरण लॻो आहे। चंबड़ तालुके अंदरि चंबड़, संजरचांग, मिसण, दाद जरवार, रावल लिगारी, जारकी, दाद दरिया खान मरी, यूसी लांडी, बेगन जरवार समेत ॿियनि इलाइक़नि में सख़्तु जेको थधि में इज़ाफ़ो। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो लाइ चंबड़ तालुके में थधि जे इज़ाफ़े खां पोइ माण्हुनि जेको तो गरम कपिड़ा ख़रीदारी करण लाइ बि जेको तो रुख इख्तियार कयो आहे ऐं उन में बि जेको सो तमामु जेको सो रेट में वाधारो आहे। ऐं चंबड़ तालुके में थधि पवण सबबि जेको आम ज़िंदगी जेका आहे पूरी मफ़लूज बणिजी वई आहे। जी प्रिया, वॾी महिरबानी अशरफ अपडेट खां आगाह करण जे लाइ।